दोस्तों ऐं साथियों सलाम नमस्ते। मां आहियां तव्हांजो होस्ट दिलीप रतनानी फ्रॉम टोरंटो। अॼु असां सिंध टाइम जे प्रोग्राम में असांजे महिमान साईं मुश्ताक राजपुर साहब सां कचहरी कंदासीं। मुश्ताक राजपुर सिंध टाइम तव्हांखे इन प्रोग्राम में वेलकम करे थो सर। Thank you very much, Meherbani. मुश्ताक साहब अॼु असां सां गॾु आहिनि। मुश्ताक सां असां कचहरी कंदासीं जेका साना जी इलेक्शन थी पई। मुश्ताक साहब कैंडिडेट फॉर जनरल सेक्रेटरी साना जी इलेक्शन में बीठल उम्मीदवार जे तौर। मुश्ताक सां अॼु असीं काफ़ी तिखा मिठा सवाल बि कंदासीं ऐं साना जी पब्लिक इहो ॼाणणु चाहींदी त मुश्ताक साहब साना खे छो थो लीड करणु चाहे ऐं कीअं लीड कंदो। मां मुश्ताक साहब जो ब्रीफ इंट्रो कराईंदो हलां त मुश्ताक साहब जो एक्सपीरियंस इहो आहे त मुश्ताक साहब अमेरिकन काउंसलेट में एज़ अ मीडिया एडवाइज़र कमु कंदा रहिया। उन खां पोइ जापान जी काउंसलेट में इकनॉमिक एडवाइज़र रहिया आहिनि सिंध ऐं बलूचिस्तान जे इशू ते। ऐं कुझु अर्सो मुश्ताक साहब यूनिवर्सिटी ऑफ सिंध जे डिपार्टमेंट इंटरनेशनल रिलेशन में पढ़ायो। उन खां सवाइ मुश्ताक साहब ज़ेबिस में विज़िटिंग फैकल्टी बि रहिया आहिनि ऐं करंटली मुश्ताक कॉलम लिखंदा आहिनि द न्यूज़ में सिंध ऐं बलूचिस्तान जे इकनॉमिक सिंध पाकिस्तान ऐं बलूचिस्तान ऐं मेन इशूज़ जे इकनॉमिक इशूज़ ते। मुश्ताक साहब तव्हां साना जा उम्मीदवार आहियो जनरल सेक्रेटरी जे लाइ। जस्ट टेल अस why you're standing for Sana election, what make you Sana में कहिड़ी अहिड़ी शइ हुई जंहिं मां तव्हां मुतासिर थियो ऐं तव्हां जनरल सेक्रेटरी जी इलेक्शन विढ़ण जो डिसीजन वरितो सर। सभ खां पहिरीं अदा दिलीप वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां मूंखे ही मौक़ो ॾिनो आहे त मां पंहिंजूं ॻाल्हियूं पंहिंजा ख़्याल साना जे मेंबरनि सां ऐं नॉर्थ अमेरिका जे सिंधियुनि सां शेयर करे सघां। अदा सना सां जेको मुंहिंजो तालुक़ु आहे उहो काफ़ी पुराणो आहे। सो साना जे कमकार खां उनजे इनिशिएटिव्स खां मां घणो वाक़ुफ़ु रहियो आहियां ऐं उनजे काफ़ी प्रोग्राम्स जो उनजे कमनि कारनि जो हिसो बि रहियो आहियां। मुंहिंजो पहिरियों जेको एक्टिव जेका पार्टिसिपेशन हुई साना सां उहा 2004-05 में आई थिंक 5 हुयो जॾहिं साना जी पहिरीं सिंध कॉन्फ्रेंस थी हुई कराची में ऐं आई हैड द ऑनर ऑफ मॉडरेटिंग वन ऑफ द सेशंस उन में। तॾहिं आउं सिंध टेलीविजन ते प्रोग्राम कंदो हुउसि ऐं पोइ बाद में शाम जो कॉन्फ्रेंस खां पोइ आई टुक इजाज़ तुर कई। तॾहिं प्रेसिडेंट हूंदो हो साईं अज़ीज़ नारेजो साहब। उन्हनि खे आउं टेलीविजन वठी वियुसि पूरो डिस्कशन कयोसीं। सो साना जी जे कमकार खां उनजे ऑब्जेक्टिव्स खां आउं काफ़ी अवेयर हुयुसि ऐं मुंहिंजो उन सां मुसलसल तालुक़ु रहियो आहे फॉर पास्ट 16 years। सो उनजे करे ऐं हाणे जॾहिं ही बॉडी जो टेन्योर ख़तमु पियो थिए त दोस्तनि ॻाल्हायूं पिया कयूं त केरु केरु इलेक्शन में बीहंदो। सो अच्छा हिकिड़ी मां तव्हां ॻाल्हि काफ़ी दोस्त चवंदा कि पैनल तव्हांजो कीअं ठहियो आहे, लाइक हाउ डिड यू ऑल come together, you know, as a panel. I don't call it as a panel. इहा असांजी टीम आहे। इहा टीम जेका आहे उहा बेसिकली जॾहिं सेंट लुइस में कन्वेंशन थियणो हुयो हिन साल जेको कोन थियो जुलाई में, त सुहेल अंसारी सां फोन ते हाल अहवाल थींदा हुआ कन्वेंशन जे बारे में, त थीम छा आहे, कहिड़ा स्पीकर्स आहिनि, छा पिया ईअं हाल अहवाल फ्रीलांस जीअं थींदी आहे सलाह मशवरो उहो थींदो हुयो। उन विच में मूं सुहेल खे चयो बिकॉज आई हैव नोन सुहेल फॉर मेनी इयर्स। आई मीन शिकागो जो कन्वेंशन हुजे या हुन खां पहिरीं कराची ईंदा हुया। ख़ुदि जेका असां 2016 में कराची में साना जी सिंध डेवलपमेंट कॉन्फ्रेंस कई हुई उन में बि सुहेल वॉज वन ऑफ द स्पीकर। इनफैक्ट वेलकम स्पीच उन ॾी हुई। सो सुहेल सां हिकिड़ो मुंहिंजो पर्सनल रिलेशनशिप ऐं साना जे हवाले सां हिकिड़ो तालुक़ु रहियो आहे एंड आई नो हिम वेरी वेल के सच अ सॉलिड पर्सन ही इज़। मूं उनखे सजेस्ट बि कयो त मूं चयो यार व्हाई डोंट पीपल लाइक यू कम इन साना, मतिलबु सुहेल व्हाई डोंट यू कंसीडर कंटेस्टिंग यू नो साना इलेक्शंस। ऐं हुन मूंखे चयो त विल यू कम अलोंग, लाइक तूं बीहंदे जेकर आऊं अचां त। पहिरीं त आऊं पज़ल थी वियुसि बिकॉज़ यू नो मां नओं अमेरिका में 3-4 साल मस थिया आहिनि त नेचुरली माण्हू जॾहिं सेटल नओं मूव थिए थो इमिग्रेंट त तव्हांखे टाइम लॻे थो सेटल डाउन थियण में। पर आई थिंक मूं हुनखे चयो त आई थिंक आई कैन थिंक ओवर इट, मतिलबु डेफिनेटली मां सोचे सघां थो हिन ॻाल्हि ते तव्हां जेकर अचो था त आई कैन बी पार्ट ऑफ योर टीम। सो तॾहिं इहा ॻाल्हि थी। पोइ 4 महीना ज़ाहिर इहा फेब्रुवरी मार्च जी जनवरी जी ॻाल्हि आहे बल्कि न, ऐं 5-6 महीना विच में गुज़री विया। पोइ मूंखे वरी जॾहिं इलेक्शन जा ॾींहं वेझा आया नॉमिनेशन जा इन्हनि जा, इहा जुलाई जी ॻाल्हि आहे ऑगस्ट जी ॻाल्हि आहे, त इंट्रस्टिंगली को माण्हू कोन पियो हुजे जेको साना में बीहे। यू नो दोस्तनि सां ॻाल्हियूं थियनि पियूं, हाल अहवाल थियनि पिया, कोई चए पियो कोई बीहे नथो। देन मूंखे माशूक चयो त हू इलेक्शन में बीहे पियो, दोस्तनि हुनखे चयो आहे एंड ही इज़ इंटरेस्टेड। मूं चयो वेरी गुड। पोइ मूं सुहेल खे चयो यार माशूक बीहे पियो ऐं तूं बीह, वुड बी अ गुड टीम। And he put up against same thing, so why don't you contest too? मुझे ठीक है। So that's how it came along। जेका असांजी टीम हुई
उहा असां इन करे ठाही. अच्छा, इहो जेका तनक़ीद आहे न त भई तव्हां टीम था ठाहियो ऐं उनजो मतिलबु इहो थियो त पैनल पिया ठाहियो. That's अच्छा, not the thing. मुश्ताक साहब, तनक़ीद ते बिल्कुलु ज़रूरु अचूं था. I have to move forward with my questions. तव्हां वॾनि इदारनि में कमु कयो आहे. You've been working in American consulate ऐं उन खां पोइ जापान जी consulate में तव्हां एक्सपीरियंस रखो था. तव्हांजी ट्रेनिंग जेका उहा ट्रेनिंग थियल आहे जेका हिकिड़नि सफ़ीरनि जी ट्रेनिंग थींदी आहे. यू आर वेल ट्रेंड. तव्हांजो कम्युनिकेशन स्किल आहे, तव्हांजो राइटिंग स्किल आहे. ज़रूरु तव्हां हिकिड़ा बहितरीन प्रोफेशनल आहियो. पर मूंखे इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजी कैपेसिटी में कहिड़ा नवां ख़्याल आणींदो, कहिड़ियूं नयूं शयूं साना में तव्हां इंट्रोड्यूस कराईंदो. हाउ डू यू सी द साना? I think असां जेको पंहिंजो 5 एजेंडा 5 पॉइंट जो स्ट्रेटेजिक प्लान दोस्तनि सां जेको शेयर कयो आहे साना जे मेंबरनि सां, उहो साना जी व्हाट्सएप प्लेटफॉर्म हुजे या साना जी लिस्ट हुजे, उहो शेयर कयो जेको काफ़ी अप्रिशिएट कयो वियो आहे. त प्रोबेबली डिघे अरसे खां पोइ या परहैप्स फर्स्ट टाइम के अहिड़ा माण्हू बीठा आहिनि जेके इलेक्शन खां पहिरीं पंहिंजो हुननि हिकिड़ो विजन शेयर कयो आहे त भई इफ असां जेकॾहिं चूंडजी आयासीं, दिस इज़ वॉट वी डू. सो उहे जेके असांजा 5 नुक़्ता आहिनि उन में नेचुरली जेको बुनियादी द कोर जेको असांजो ऑब्जेक्टिव आहे, जेको साना जो बुनियाद आहे नॉर्थ अमेरिका में, त असीं पंहिंजी ॿोली खे, पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे हेरिटेज खे कीअं प्रिजर्व कयूं, कीअं प्रमोट कयूं. सो ऑब्वियसली साना जे जेको चवंदा आहिनि न रीज़न रेट जेको वजह वजूद आहे, उहो त इहो ई आहे न. असां जेका पंहिंजी सिंधियत आहे उन खे कीअं डिफेंड कयूं, प्रमोट कयूं, प्रिजर्व कयूं पंहिंजे हेरिटेज जी कल्चर खे. ख़ासि तौर ते हिते जेके असांजा ॿार वॾा थियनि था उन्हनि खे कीअं रोशनास करायूं, इंट्रोड्यूस करायूं पंहिंजी ॿोली सां, सकाफ़त सां, उन सां. सो दैट वुड बी आर कोर गोल, यू नो. ॿियो, कंहिं बि तंज़ीम जी जेका सघ आहे उहा अचे थी उनजी मेंबरशिप मां. ऐं साना हिकिड़ी कम्युनिटी, हिकिड़ी बेस्ड मेंबरशिप बेस्ड ऑर्गेनाइजेशन आहे. सो उनजे करे जेको हींअर असांजी मेंबरशिप आहे 2600 जेका विच इज़ वेरी गुड. मूंखे यादि आहे जॾहिं मेंबरशिप कैंपेन हले पई, आई वाज़ लाइक अगरि 2000 ते पहुचूं त ज़बरदस्त थींदो. छो त जॾहिं शुरू थी मेंबरशिप त देयर वर ओनली 400 मेंबर्स. हाणे 400 500 तॾहिं त डप पियो थिए अलाए 1000 ते पहुचंदासीं, अलाए कोन पहुचंदासीं. पर वेंदे वेंदे मेंबरशिप जेको आहे 2600 थी. ऐं सलाम थो पेश कयां उन्हनि समूरनि दोस्तनि खे जिन महिनत करे रीच आउट कयो नवनि दोस्तनि ताईं, उन्हनि खे साना जो मेंबर कयो. आई थिंक इट्स अ वंडरफुल, अमेज़िंग एंड मच नीडेड कंट्रीब्यूशन हू एवर हैज़ डन इट. जिन दोस्तनि इहो कमु कयो आहे ऐं उन्हनि खे एप्रिशिएट करणु थो चाहियां, बिकॉज़ मेंबरशिप ही असांजी स्ट्रेंथ आहे. सो असां चाहींदासीं त असां जेको इहो मेंबरशिप जो बेस आहे एटलीस्ट 2000 उनखे मेंटेन करियूं. छो त हीअ रुगो साना जी मेंबरशिप कोन्हे का, हीअ सिंधियुनि जी ॿधी आहे, हीअ सिंधियुनि जो एको आहे हिकिड़े प्लेटफॉर्म जे हेठां. It means a lot to the people of Sindh and to us as well, जेका हिते कम्युनिटी रहे थी. उनजे करे असां उन बेस खे जेको आहे सो स्ट्रेंथ कंदासीं. हिकिड़ो ॿियो असांजो स्ट्रेटेजिक गोल इहो बि आहे त जेकी साना जी जेका डिजिटल ऑनलाइन प्रेज़ेंस आहे, असां उनखे कीअं अपडेट करियूं, वधीक इफेक्टिव बणायूं. ट्विटर हुजे, ऐं जीअं कल्ह अदा सोहेल अंसारी तव्हांखे ॿुधायो पे, वी आर गोइंग टू लॉन्च सानाज़ ओन चैनल, यूट्यूब चैनल असां लॉन्च कंदासीं, जंहिंमें असां पंहिंजे कल्चर ते प्रोग्राम्स कंदासीं, जंहिंमें जेके हितां जे एक्सपर्टीज़ आहिनि मुख़्तलिफ़ फील्ड्स में उन्हनि जा लाइव सेशन कंदासीं. विल डू लॉट ऑफ कोलैबोरेशन विद ऑर्गेनाइजेशंस इन सिंध वाया यूट्यूब चैनल, त जीअं असां शेयरिंग करे सघूं सिंध जे माण्हुनि सां, सिंध जी अकेडमिया सां, सिंध जे इवन हिस्ट्री हुजे, इकोनॉमिक्स हुजे, जेके बि असांजा सिंधी रहनि था नॉर्थ अमेरिका में ऐं उन्हनि जो एक्सपर्टीज़ आहिनि, उहे असां पंहिंजे माण्हुनि सां शेयर करे सघूं. एंड आई थिंक दैट वुड बी very good contribution towards intellectual development, toward research, inspiration to the people. छो त असां वटि नॉर्थ अमेरिका में जीअं त सोहेल कल्ह चयो पे त एॾो ज़बरदस्त इंटेलेक्चुअल कैपिटल आहे असां वटि. एॾा असांजा डॉक्टर्स आहिनि, असांजा साइंटिस्ट आहिनि. डॉक्टर सरफराज़ हुजे NIH में, हिते कैनेडा में असांजा, या ॿियनि IT जा हिते एक्सपर्ट्स आहिनि. सो आई थिंक उहा जेका नॉलेज आहे, जीअं डॉक्टर मिठल वकासी साहब चवंदो आहे त हिकिड़े एज ऑफ नॉलेज में रहूं था ऐं नॉलेज सोसाइटी आहे, त उहा असां कीअं ट्रांसफर करियूं पंहिंजे माण्हुनि ते. सो यूट्यूब चैनल बाय साना वुड बी आवर इनिशिएटिव. ॿियो हिकिड़ो जेको आहे न, साना जा जेके स्कॉलरशिप प्रोग्राम्स हलनि था जेके ज़बरदस्त आहिनि, जिन खे असां कोशिशि कंदासीं त रिव्यू कयूं ऐं उन्हनि खे कीअं वधीक जेकॾहिं इफ दे नीड रिक्वायर्ड एनी चेंज उहो करियूं. पर हिकिड़ा सिंध जा दिलीप हिकिड़ा परमानेंट इशूज़ आहिनि सिंध जा. नेशनल फाइनेंस कमीशन हिकिड़ो परमानेंट इशू आहे. वाटर रिसोर्सिस, डैम जा इशू, हे जेके दरिया जे मथां अप स्ट्रीम ते डैम्स ठाहिनि था, उनजो इशू.
असांजी ईसी इफ वी विन असां फ़ैसिलो कयो आहे त असां 2 स्कॉलरशिप ॾींदासीं फॉर रिसर्च इन PhD ऑन फाइनेंसिस एंड वाटर रिसोर्स मैनेजमेंट चओ डैम्स चओ या जेका वाटर शॉर्टेज चओ इहे 2 PhDs असां 2 सालनि में स्पॉन्सर कंदासीं विल फंड दोज स्टूडेंट्स बी दे फ्रॉम सिंध या हिते अमेरिका जा की असांजा पंहिंजा हितां जा सिंधी ॿार हुजनि त जीअं टू प्रोड्यूस आवर ओन एक्सपर्टीज़. Sorry for interruption. तव्हां ॿ PhD खे इहो ॾींदो त इहो त हिकिड़ो कलेक्टिव कंसेंसस सां डिसीजन थींदो न जॾहिं EC चूंडजी ईंदी ऑन बोर्ड थींदो तव्हां EC खां अॻु में Obviously, Mujab, obviously, I'm not talking about. I'm sharing with what we will do. What we will do. सही ॻाल्हि आहे पर असां ईअं छो कंदासीं, you know? असां ईअं कयूं न. I explain you. मां तव्हांजी ॻाल्हि सां इतफ़ाक़ कयां थो पर सवाल इहो आहे त असां वटि पास्ट में इहो थींदो रहियो आहे त डिसीजन पहिरीं वरिता वेंदा आहिनि ऐं पोइ उहे डिसीजन्स EC में लाथा वेंदा आहिनि. We want to see the change because इदारो पंहिंजा डिसीजन मेरिट ते ऐं कलेक्टिव कंसेंसस ते ऐं कलेक्टिव लीडरशिप सां कंदो. सुठी ॻाल्हि आहे तव्हां 2 PhD छा बल्कि तव्हां 8 PhD उन्हनि खे सपोर्ट कयो. अल्टीमेटली सिंध जी सपोर्ट थिए थी. मुश्ताक तव्हां कंटिन्यू कयो. मुंहिंजो जस्ट हिकिड़ो पॉइंट तव्हांखे आणणो हुयो त इहे डिसीजन्स कलेक्टिव कंसेंसस कलेक्टिव लीडरशिप with the full constitutional support Sana will move असां forward. जेका टीम पंहिंजी ठाही आहे ही जेको स्ट्रेटेजिक प्लान आहे इहो सुहेल अंसारी अकेले जो न आहे. इहो साईं तलत तालपुर जो अकेले जो न आहे. अदी फातिमा हुजे, अदी इरम हुजे, माशूक हुजे, माहीन हुजे या मुश्ताक राजपुर हुजे, इन मां कंहिं अकेले जो कोन्हे को. दिस इज आवर कंसेंसस डॉक्यूमेंट. You won't believe me कि असां हिन ते केतिरो कमु कयो आहे. How many sessions we had, how many Zoom sessions we had, phone sessions we had on this document. We've been talking with each other कि बाबा असां अहिड़ो छा करणु चाहियूं था. Like if we get elected, what we gonna do? छा कंदासीं? अच्छा ॿियूं 2 शयूं जेके असां पहिरियों दफ़ो शेयर आंदियूं आहिनि साना जी हिस्ट्री में कॾहिं कोन थियो आहे. We will establish a permanent 2 years human rights council, a committee जेका सिंध जे ह्यूमन राइट्स ते परमानेंट कमेटी हूंदी फॉर 2 years जेका रिसर्च कंदी, कमु कंदी ऐं आवाज़ उथारींदी सिंध जे इशूज़ ते ऐं ॿिया जेके दुनिया जा ह्यूमन राइट्स इशूज़ आहिनि. साना जी हिकिड़ी असां कमेटी ठाहींदासीं उहा ह्यूमन राइट्स ते कमु कंदी. नंबर 2 असां पहिरियों हिकिड़ी सिंध यूनिटी बेसिकली आइडिया आहे सिंध लिज़ान कमेटी. सिंध जे सिविल सोसाइटी सां इंटेलेक्चुअल सां पॉलिटिकल पार्टी सां असांजो लिज़ान हुजणु खपे. असांजो कोऑर्डिनेशन हुजणु खपे. जीअं हाणे हे जेके 2 पंहिंजूं आइलैंड्स आहिनि जंहिं ते वफ़ाक़ी गवर्नमेंट कॉन्स्टिट्यूशन खे वायोलेट करे आइन जूं धलियूं उॾाए PTI जी नाम निहाद जेका गवर्नमेंट आहे उहा असांजे ॿेटनि ते कब्ज़ो पई करे. इन आड़ में त शहर था ठाहियूं. शहर कोन था ठाहिनि, असांजी ज़मीन खपाईंदा. दे वांट टू सेल द लैंड टू द इन्वेस्टर्स. दैट्स देयर प्लान. सो इन्हनि इशूज़ ते जॾहिं असांखे कोऑर्डिनेशन खपे सिंध जे सियासी माण्हुनि सां, इंटेलेक्चुअल सां, सिविल सोसाइटी सां, अकेडमिया सां, साना जी जेका लिज़ान कमेटी हूंदी, जेका सिंध कमेटी हूंदी, सिंध यूनिटी कमेटी हूंदी, उहा कमु कंदी. सो इहे अहिड़ा असांजा इनिशिएटिव्स आहिनि मुंहिंजे ख़्याल में जिन जी ज़रूरत महसूस थी रही आहे. साना खे इहे हिकिड़ा परमानेंट इंस्टीट्यूशन्स खपनि, कमेटीज़ खपनि बिसाइड दी EC जेके ऑपरेट कनि ऐं सिंध जे माण्हुनि सां रीच आउट कनि. सो इहे असांजा जेके आहिनि. मुश्ताक साहब अच्छा ॿियो बि हिकिड़ी ॻाल्हि. जी सॉरी यार मां कटियां थो. नो गो अहेड. हिकिड़ो चयो वेंदो आहे न त भई असां वटि देयर इज़ अ पॉवर्टी ऑफ आइडियाज़. छा ख़्यालनि जी गुरबत आहे. असांजो इमेजिनेशन कमु कोन थो करे. डोंट वी हैव आइडियाज़. हिन दुनिया में जंहिं में रहूं था यानी सो मेनी थिंग्स आर हैपनिंग. आई मीन यू नेम द कंट्री फ्रॉम बांग्लादेश टू इंडिया. व्हाट हैज़ हैपेंड टू अस. लाइक असां वटि छा को ख़्यालनि जो इमेजिनेशन जो फुक़दान आहे, का कहत आहे, को ड्राउट आहे. ईअं हरगिज़ कोन्हे को. यू नो आई मीन साना जा मेंबर जेके 2600 आहिनि उहे 3000 थियनि 4000 थियनि उहे गॾिजी जेकॾहिं साना जी EC खे स्ट्रेंथन कनि त साना हिकिड़ो तमामु ज़बरदस्त तारीख़ी किरदार अदा करे सघे थी सिंध जे माण्हुनि जे लाइ ऐं साना जी सिंधी कम्यूनिटी जे लाइ. मसलन बंगाल में जॾहिं हिननि माइक्रोसॉफ्ट माइक्रो लोन्स जी जो प्रोग्राम शुरू कयो टू लिफ्ट अप देयर पीपल फ्रॉम द पॉवर्टी. जेकॾहिं असां स्ट्रांग हुजूं, why can't we open a bank? Why can't we open a microfinance bank? The members of Sana and we invest in Sindh. ऐं असां सिंध जे जेके लखे माण्हू वीचारा जेके बेज़मीन आहिनि, जेके ख़ासि तौर असांजा भील हुजनि, वीचारा बागड़ी हुजनि, कोली हुजनि, ऐं इवन असांजा जेके ॿियनि ज़ातियुनि जा जेके माण्हू आहिनि मुख़्तलिफ़ ज़िलनि में. मां ॾिसंदो आहियां लाड़काणे में अली हसन मंगी मेमोरियल ट्रस्ट जो कमु जे
माण्हुनि वटि ख़बर अथव लास्ट ईयर पाण कोई 10 लाख ॾिना हुआ नंढनि ॻोठनि में टॉयलेट्स ठाहिण जे लाइ साना जे दोस्तनि सां गॾिजी असां ॾिना हुया and just imagine the level of poverty that Sindhis are living, you know. त असांखे हितां जी एक्सपर्टीज़ ऐं दुनिया जे एक्सपीरियंसिस खे मिलाए we can give something back to Sindh. This is doable. People have done it, you know. If Sana is in right hands, the leadership, ॾिसो leadership जेकॾहिं सही माण्हुनि जे हथ में न हूंदी, मां हिकिड़ो तव्हांखे जोक थो ॿुधायां, भुट्टो साहिबु जॾहिं कराची एयरपोर्ट तां वेंदो टुवर्ड्स सदर मेट्रोपोल ॾे त लेफ्ट हैंड ते हिकिड़ी होटल ईंदी, होटल मेरान. उहो चवंदो हो what a great place, a wrong hotel at the right place. हिते का ॿी होटल हुजे. It matters a lot having a right people at the right time. So that's our focus. न बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे. हलूं था सर प्रोग्राम जे अॻिए हिसे में. You are contesting for a general secretary of SANA. तव्हां असांखे ॿुधाईंदो as per SANA constitution जनरल सेक्रेटरी जूं कहिड़ियूं ज़िम्मेदारियूं हूंदियूं आहिनि? I think general secretary जी हिकिड़ी key position आहे. I think president is obviously there is the face of organization, पर जेको general secretary आहे focal person कंहिं बि तंज़ीम जो under the SANA's constitution and the laws is a general secretary. मीटिंग्स जा मिनट हुजनि. हिन दफ़े छा थियो आहे, हेॾा सारा नवां मेंबर थिया आहिनि, असांजे जनरल सेक्रेटरी उन्हनि मेंबर्स खे वेलकम लेटर कोन मोकिलियो आहे. अंडर साना जा बाय लॉस चवनि था जनरल सेक्रेटरी जो कमु आहे त जेको नओं मेंबर थिए तव्हां उनखे वेलकम लेटर मोकिलियो, माण्हुनि खे पंहिंजो प्रोग्राम मोकिलियो. I mean, so we need a functional general secretary. We don't need a general secretary who shows up just on a meeting, you know. असांखे हिकिड़ो मुतहरिक सरगर्म प्रोएक्टिव जनरल सेक्रेटरी खपे जेको एटलीस्ट जेको कॉन्स्टिट्यूशन साना जो आहे उहो जेको उनखे असाइन थो करे, उनजी जॉब डिस्क्रिप्शन माने उनजी रिस्पॉन्सिबिलिटी छा हूंदी उहे त फुलफिल करे. हिकिड़ो इहो ॿियो जेको रिकॉर्ड कीपिंग जो इशू मसलो आहे, मूं साना लिस्ट ते हिकिड़ी ईमेल कई 3 ॾींहं पहिरीं. रिपोर्ट्स ठाहिण जेके बि असां इनिशिएटिव कयूं था उनजी रिपोर्ट्स ठाहिण सेक्रेटरी जो कमु आहे. स्टेटस ऑफ प्रोग्राम्स ॾियण जेको आहे सेक्रेटरी जो कमु आहे. सेक्रेटरी ॾिए न उहे रिपोर्ट्स. सो आई थिंक इहे जेके फंक्शन्स आहिनि जेके ॾाढा मुंहिंजे ख्याल में जान आहे सेक्रेटरी जेको आहे न. तव्हां वटि सेक्रेटरी ढलो थियो, आई थिंक पोइ वाइस प्रेसिडेंट हेॾां वेंदो, जॉइंट सेक्रेटरी हेॾे वेंदो, एवरीबॉडी विल बी लाइक फ्लाई. राइट. पर सवाल इहो आहे त जनरल सेक्रेटरी जी की पोज़ीशन आहे. जनरल सेक्रेटरी ई तंज़ीम जे मैटर्स खे ॾिसंदो आहे, करस्पॉन्डेंस जो फोकल पर्सन हूंदो आहे, प्लस में records, files, हर शइ. तव्हां वेलकम लेटर जी कमिटमेंट कयो था. जेकॾहिं तव्हां चूंडजी अची वियो, तव्हां सभिनी नवनि उमेदवारनि खे वेलकम लेटर मोकिलींदव, कॉन्स्टिट्यूशन खे फुल इम्प्लीमेंट कंदव? असांजी डीसी में हिकिड़ी नंढड़ी नॉन प्रॉफिट आहे सहारो, ठीकु आहे. तव्हां मां मिसाल थो ॾियां तव्हांखे, ऐं सोचियो इट्स नॉट अ रॉकेट साइंस टू डू दैट. तव्हां $5 सहारो खे ॾियो, तव्हांखे ऑटो जनरेटेड ब्यूटीफुल कंफर्मेशन रसीद थी मिले. मां 2600 माण्हुनि खे या 500 माण्हुनि नवनि खे सेक्रेटरी साहब लेटर नथो लिखी सघे त बाबा यू कैन हैव यू नो हिकिड़ो तव्हां ऑटो रिस्पॉन्स ठाहे सघो था न. यार somebody is joining your organization and he is asking us other membership थी कोन थी का confirmation. I have not heard anything from you guys. So why this blackout? I mean this is incomprehensible to me that तव्हां हेड़े दौर में हिन दौर में रही करे हिकिड़ो माण्हू तव्हांजी ऑर्गेनाइजेशन खे फीस ॾिए थो, ज्वाइन करे थो, मेंबर थिए थो, एंड ही डज़ नॉट हियर फ्रॉम यू अंटिल इलेक्शन कमीशन का लिस्ट उनखे मोकिले या को नाले में गड़बड़ हुजे या अनलेस को प्रॉब्लम हुजे. आई थिंक दैट्स इट कैन नॉट. तंज़ीमूं ई नथियूं हली सघनि ऐं न हलणु खपनि ऐं न हलणु ॾियणु खपनि. ख़ासि तौर ते जेका साना असांजे लाइ सिंध आहे, सिंध जे कॉन्शियसनेस जो आवाज़ आहे. मां तव्हां ॾिसो त सही यार 85 में जॾहिं साना ठही आहे, माण्हू कहिड़ा हुया, ख़ालिद हाशमानी साहब जहिड़ा, असांजो साईं अल्ताफ़ मेमन साहब, डॉक्टर फेरोज़. मूंखे अफ़सोस थो थिए त डॉक्टर फेरोज़ जो अॼु बि साना जी वेबसाइट ते को प्रोफाइल कोन्हे को. जेको माण्हू साना जे पहिरें कन्वेंशन जो की नोट स्पीकर हुयो जेको थियो हुयो, ऐं डॉक्टर फेरोज़ मुंहिंजे ख्याल में let me just say this Dilip, Dr. Feroz, one of the greatest scholar of the 20th century that Sindhis have produced. ऐं उनजे नाले ते असां स्कॉलरशिप फंड त हलायूं था, पर why can't we share a brief about his life, you know, on our website? So इहे शयूं आहिनि जेके मुंहिंजे ख्याल में करे सघजनि थियूं, doable आहिनि. You just need somebody who has energy and a passion to do these things.
सही साना हलंदी आई आहे, साना मज़बूत इदारो आहे, साना सिंधियुनि जो आवाज़ आहे ऐं तव्हां खां अॻु में बि हलंदी आई आहे, तव्हां खां पोइ बि हलंदी ईंदी। यकीनन तव्हां पंहिंजे नए टैलेंट सां साना खे अॻियां वठी वञी सघो था, तव्हांजो हिकिड़ो स्किल आहे। पर मूंखे ईअं लॻे थो त तव्हां किथे ओवर कमिटमेंट न करे वञो। थींदो ईअं आहे त माण्हू इलेक्शन में वाइदा कंदा आहिनि त हे बि कंदासीं, डिजिटलाइज़ेशन कंदासीं, मेंबरशिप खे वेलकम लेटर मोकिलींदासीं, असां वेबसाइट खे हीअं कंदासीं, बट यू हैव वेरी मिनिमम टाइम ऑफ 24 months। 24 months में तव्हांखे पंहिंजी परफॉर्मेंस पब्लिक खे ॾियणी आहे, जेको तव्हांजो स्ट्रेटेजिक ऑब्जेक्टिव आहे उनखे फोकस करे हलाइणो आहे। तव्हां हिकिड़ी ई ॻाल्हि कई त मेंबरशिप वधाईंदासीं। व्हाट विल बी द मोटिव टू इनहेंस द मेंबरशिप? व्हाई यू वांट टू इंक्रीज द मेंबरशिप? ॿधी why you want ॿधी why not ॿधी why not you want to make a stronger sana? Is the stronger sana can only be by increasing the membership or some other initiatives? ऑफ कोर्स प्रोग्राम्स त हूंदा, मतिलबु उहे त थींदा, पर आउं थो चवां मेंबरशिप, यूनिटी ऑफ सिंधीज़। ॾिसो सिंध जे मथां जेके अटैक्स थियनि था, जेके असॉल्ट थियनि था पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट तरफ़ां, ऐं जेको नेक्सस ठही वियो आहे नाम निहाद MQM ऐं PTR जा जेके फ्रॉडुलेंट MNA कराची मां हिननि चूंडाया आहिनि, उहे जेके सिंध जी इंटीग्रेशन जे मथां जेके हमला कनि था, सिंध बणाइण जो जेको बकवास कनि था, उनखे तव्हां सवाइ सिंधियुनि जा जेके ॿाहिरि सिंधी रहनि था, they can play a very good role, very important role in strengthening our voice in Sindh। ऐं सम्झा थो सिंध जे माण्हुनि खे जेके नॉर्थ अमेरिका में रहनि था, उन्हनि खे इहो बि सोचणु खपे, साना रुगो कन्वेंशन कोन्हे को, साना तव्हांजे हक़नि जे लाइ हिकिड़ो सगारो आवाज़ थी सघे थो। असांजी धरती जे मथां, असांजे सिंध जे मथां को सुभाणे विरहाङे जो उनखे विराए, असीं हज़ारनि जी तइदाद में गॾु थियूं, वॉशिंगटन में, कैनेडा में, टोरंटो में, LA में, and we tell them that we will not accept the division of Sindh or any assault on our motherland। So माण्हुनि खे इन सेंस में सोचणु खपे त सिंधियुनि जी ॿधी जो मतिलबु छा आहे। जॾहिं साना जा 10,000 मेंबर हूंदा त what it means, what message it sends to be back people in Sindh, ऐं ख़ुदि असांखे केॾी हुन सां सघ मिलंदी। So I think there's no ground one can undermine the strength or the increase in the membership। 5,000 membership त आराम सां थी सघे थी, I think। ऐं ॾिसो हींअर असांजी 2,500 मेंबरशिप आहे त we have generated around $25,000 in funds। जेकॾहिं असांजी 5,000 हूंदी त we'll generate 5,000 sorry 50,000 Mushtaq Saab, सवाल इहो आहे त why people should get membership of Sana? Why? Other than we are giving money to the institution, पर असां institution वो deliver करे न। छाकाणि त माज़ीअ में थींदो ईअं आयो आहे त हिकिड़ा डोनर्स आहिनि जेके साना खे डोनेट कनि था, पर साना छा गवर्नमेंट ऑफ अमेरिका या ॿियनि गवर्नमेंट या ॿियनि बॉडीज़ खां पंहिंजा फंड्स छो नथी वठे? Why the Sana is only relying on their membership with a $25 membership fees? तव्हां अहिड़े क़िस्म जी कमेटी या अहिड़े क़िस्म जो को अहिड़ो ख़्यालु रखो था पंहिंजे स्ट्रेटेजिक प्रोग्राम में त तव्हां गवर्नमेंट ऑफ अमेरिका खे लिखो ऐं तव्हांखे हिकिड़ा ठीक ठाक प्रोजेक्ट्स मिलनि ऐं साना उन्हनि खे पंहिंजे ॿिया जेके इंस्टीट्यूशन आहिनि उनजे थ्रू इम्प्लीमेंट करे। Why not you are talking? हिन वक़्त ताईं साना 36 सालनि में गवर्नमेंट ऑफ अमेरिका खां को प्रोजेक्ट अप्रूव छो न कराए सघी आहे? No, I think because I mean I don't think you go Sana ji objectives में शामिल आहे to resource mobilization from the governments, you know। and so हिकिड़ी जेका community based organization हूंदी आहे न, community based organization is different than a developmental NGO, you know। या जेके ट्रेडिशनल NGOs जेके आहिनि नॉन प्रॉफिट जेके सिंध में कमु कनि थियूं, दुनिया में कमु कनि थियूं, दिस इज अ कम्युनिटी ऑर्गेनाइजेशन। हिन ऑर्गेनाइजेशन जो जेको प्राइमरी गोल आहे टू यूनाइट पीपल, bring them together। वो कन्वेंशन हुजे, उहे असांजा महफ़िलूं हुजनि, चैप्टर्स जूं जेके फैमिली जूं गेट टुगेदर हुजनि, पंहिंजी ॿोलीअ सां पंहिंजे माण्हुनि सां राब्ते में हुजूं, परदेस में रहूं था, ॿाहिरि रहूं था, यू नो, या ख़ुदि जेके ॿार पैदा हिते थियनि था उन्हनि खे कीअं कनेक्ट कजे पंहिंजी ॿोली सां। सो साना जो जेको डोमेन आहे, जेको हुनजो जेको प्रेमिस आहे, उहो डिफरेंट आहे। साना इज़ नॉट NGO जीअं टिपिकल ट्रेडिशनल सेंस में NGOs हूंदियूं आहिनि जेके फंड्स कले वठंदियूं आहिनि जेका। सो बाक़ी इहो चई सघूं था जेको तव्हांजो हू क्वेश्चन आहे न, त why should people become a member of Sana? Yes। आउं तो चवां त मेंबर्स खे ॾिसो यार, जेको हींअर कोविड जे करे जेका माण्हू जेके बेचारा बेरोज़गार थिया, सिंध में दुकान बंदि थिया, यू नो, पीपल बिकम जॉबलेस, सोर्स ऑफ इनकम कोन रहियो। केॾो ज़बरदस्त कमु कयो साना, मुंहिंजे ख़्याल में तारीख़ी कमु कयो साना जी करंट EC। $1 लख हुननि जेको इकट्ठा कया ऐं 10,000 खां वधीक फैमिलीज़ खे हुननि सपोर्ट कयो।
isn't there a contribution? मुझे लात यो अकेलो रीजन ही काफी आहे त मां साना जो मेंबर हो जा ऐं ॾिसो हेॾो वॾो प्लेटफॉर्म साना तव्हांखे ऑफर थी करे उन मां तव्हां फ़ाइदो वठो न हाणे तव्हां ॾिसंदा हूंदो मुंहिंजे ख़्याल में WhatsApp पाण वारो जो मुंहिंजे ख़्याल में शायदि तव्हां हुन ते फ़ाइदो तॾहिं वठंदासीं जॾहिं उमेदवार प्रोफेशनल अप्रोच रखंदा इदारे जी बहितरी लाइ सोचींदा प्रोफेशनल डिसीशंस हूंदा मेरिट ते डिसीशंस थींदा कॉन्स्टिट्यूशन बायलॉस खे इम्प्लीमेंट कंदा माज़ीअ में थींदो इहो आयो आहे त पिक एंड चूज़ जी पॉलिसी रही आहे पंहिंजी मर्ज़ी जा उमेदवार आंदा विया आहिनि एतिरे क़दर जो कॉन्स्टिट्यूशन खां ॿाहिरि वञी रेफरेंडम कयो वियो एतिरे क़दर जो GTA जी बॉडी खे विदाउट एनी रीज़न डिसॉल्व कयो वियो मुझे ख्याल में इन्हनि शयुनि ते जेकॾहिं कुझु धुरियूं आहिनि जेके ऑर्गेनाइज़ेशन जी ग्रोथ जे अॻियां बंदि ॿधी बीठियूं आहिनि छाकाणि साना प्रॉस्पेरस तॾहिं थींदी ग्रो तॾहिं कंदी जॾहिं ट्रांसपेरेंसी हूंदी प्रोफेशनल माण्हू तव्हां जहिड़ा दोस्त ईंदा त यकीनन तव्हांजो प्रोग्राम सुठो आहे स्ट्रेटेजिक ऑब्जेक्टिव आहिनि तव्हांजी टीम सुठी आहे बट मेंबरशिप इहो चाहे थी त हाउ यू विल इम्प्लीमेंट योर प्रॉमिसेस वी नीड जी गो डिसीशंस बाय द एसी ॾिसो सना में अवल त जेको सुप्रीम इदारो आहे बॉडी आहे डिसीजन मेकिंग जो उहो ईसी आहे न ईसी हैज़ मैंडेट बाय द मेंबर्स टू कैरी आउट द प्रोग्राम्स इम्प्लीमेंट दी सना जेको असांजो मैनिफेस्टो आहे उन ते कमु करे या जेके ईसी नवां फ़ैसिला करे थी उन में कहिड़ी जेको आहे रॉकेट साइंस आहे केरु रुकावट थींदो केरु बंदि ॿधंदो ईसी जे साम्हूं त भई तव्हां जेको आहे हे कमु न करियो यू नो नेचुरली तव्हां ख़राबु कमु कंदो त तव्हांजी रेपुटेशन ख़राबु थींदी सुठो कमु कंदो पीपल विल एप्रिशिएट यू नो सो आई डोंट थिंक कि को ऑब्स्टेकल आहे कंहिंजे कमु करण जे अॻियां यू नो जेकॾहिं को कमु करणु चाहे थो आउं ईसी में न आहियां हींअर गुज़िरियल 10 टाइम मां न रहियो आहे न कॾहिं बि दिस इज फर्स्ट टाइम आई बी जेकॾहिं मां चूंडिजी आयुसि त मां त जॾहिं बि मूंखे को कमु करणो हूंदो आहे कुझु करणु चाहींदो आहियां त साना जी मेलिंग लिस्ट ते लिखंदो आहियां अदा ही करणु खपे कमु थींदा आहिनि मां तव्हांखे ॿुधायां असां लास्ट ईयर अदी नवीन मंगी जी NGO जा 10 लख गॾु कया 1 मिलियन असां कंट्रीब्यूशन कई अदी हू जेका पंहिंजी आंसू कोली हुई LA वारे कन्वेंशन में आई हुई उहा वेचारी कन्वेंशन में आई उन लाइ कुझु कंहिं कोन कयो वी स्टार्टेड अ कैंपेन बाबा उनखे असां फंड करियूं असां उनखे आई थिंक क्लोज टू $500,000 असां जनरेट किया ऐं नथो सम्झां या अॼु बि उन ॾींहुं अदा गुलाम मोहिद्दीन मेमन साहिब जी ऐं अदा अख्तर जेको पंहिंजो ख्वाजा हुस्न वारो उन्हनि चयो त भई जेको सिंधी अदाकार आहे पंहिंजो मीरमुहम्मद लाखो वेचारो हिन कोविड जे करे हुनजी हालतूं ख़राब आहिनि उन लाइ को फंड करणु खपे असां उनखे ॾिना अदा निसार बलड़ो जेको वेचारो कैंसर जो पेशेंट आहे असां उनजे लाइ अपील कई यानी तव्हांखे कंहिं रोकियो आहे त साना में हेॾो सारो तव्हांजो साथ आहे सथ आहे राज आहे तव्हांजो सिंधी क़ौम जो हिते जेके रहूं था इट्स अ योर स्ट्रेंथ तव्हां हुननि खे गॾु कयो तव्हां हुननि खे इंस्पायर करियो त हू तव्हांजे सपोर्ट कनि कंट्रीब्यूट कनि सो आई डोंट थिंक के का पाबंदी आहे को रोड ब्लॉक आहे को तव्हांजो रस्तो ॿधियो वेठो आहे न मता करी आई डोंट थिंक सॉरी टू से आई मीन जेको मूं एक्सपीरियंस कयो आहे साना में तव्हां जेको बि करणु चाहियो गिव द आइडियाज़ टू ईसी टॉक टू द फ्रेंड्स ऐं ईसी न बि करे त जेके हिकिड़ी तव्हां मां ॻाल्हि ॿुधायां ऑनेस्टली स्पीकिंग मां इलेक्शन खटिया ऐं हाराया मुंहिंजे लाइ क्वेश्चन यार एॾनि माण्हुनि सां मां मिलियो आहियां हिन इलेक्शन जे प्रोसेस जे करे इवन जेका असांजी टीम आहे उन में जेके एॾा भला ज़बरदस्त माण्हू जिन सां मुंहिंजो दुआ सलाम थी आहे इट्स सच एन एनरिचिंग एक्सपीरियंस फॉर माई सेल्फ यू नो नोइंग द पीपल छॾे ॾियो नेगेटिविटीज़ के जेके शयूं माण्हू जेके तव्हांजे बारे में ॻाल्हाईंदा रहनि था कीप देम असाइड उहो त हुननि जो ज़र्फ़ आहे जेकॾहिं उहो कनि था पिया पर खुशी लाइ मुंहिंजी लाइ इहा ॻाल्हि आहे आई हैव कम टू नो सो मेनी वंडरफुल पीपल इन कैनेडा इन हियर इन US ऐं इवन जेके असांजी टीम जो हिसो आहिनि अच्छा मुश्ताक तव्हां वॾनि इदारनि सां गॾु कमु कयो आहे डेफिनेटली तव्हां पुरुमीद आहियो तव्हां पंहिंजी बॉडी सां गॾु कमु कंदव तव्हांजो स्पिरिट आहे एंड यू आर चार्ज मोटिवेटेड आहियो टेल मी व्हाट चैलेंजेस साना फेसिंग टुडे आई थिंक जेको मेंबरशिप सां कॉन्टेक्ट आहे न असांजो उहो तमामु न हुअण बराबरि आहे असांजी मेलिंग लिस्ट अपडेट कोन थी थिए जेका साना जी मेलिंग लिस्ट आहे असांजो जेको WhatsApp जो प्लेटफॉर्म आहे हुन ते 200 माण्हू आहिनि मेंबर 126 ऐं हुन चवां 2600 ऑप्शनल आहे पर लाइक हाउ डू वी रीच आउट टू द पीपल तव्हांजो पंहिंजे मेंबर सां तालुक छा आहे सवाइ कन्वेंशन जे यू नो देयर हैज़ टू बी मैकेनिज़म सो उनजे करे असां रिवाइव पिया कयूं जेको संगत टिमाही निकिरंदो साना जो 80s में जेको ऐं उनखे करे डॉक्टर फेरोज़ अहमद जहिड़ा माण्हू ऐं पब्लिकेशन कमेटी जेका तॾहिं हूंदी 80s में आफ्ताब काज़ी साहब साईं अल्ताफ़ मेमन साहब I mean whole lot of people साईं दोदवाणी साहब जेके they were amazing people जिन साना जो साईं जावेद लगारी साहब जेको बाद में ज़ैबस जो VC बि थियो सेनेटर बि थियो यानी इन्हनि माण्हुनि जो कंट्रीब्यूशन and they I mean big shoes to fill so
उन्हनि जेके कम्युनिकेशन जा मीन्स तॾहिं अख़्तियार कया। हाणे त ॿियो दौरु आहे, हाणे त तव्हां इलाही ख़ुदि जेको असांजो फेसबुक पेज आहे साना जो, उहो बि मुंहिंजे ख़्याल में एतिरो उनखे इलाही तव्हां एक्टिव करे सघो था। सो मेंबर्स सां कोऑर्डिनेट जेका घटि कोऑर्डिनेशन आहे, एक्सेस आहे, कम्युनिकेशन उहा घटि आहे मुंहिंजे ख़्याल में। दैट्स अ बिग चैलेंज फॉर अस टू फिल इट। उहो असां करियूं। उनमें हिकिड़ो ऑप्शन इहो आहे त वील इम्प्रूव आवर डिजिटल प्रेजेंस, और वेबसाइट जी हुजे, उहा ट्विटर जी हुजे, यूट्यूब जो जेको चैनल लॉन्च कंदासीं, ऐं जेको संगत क्वार्टरली आहे असां उहो बि जारी कंदासीं। आई थिंक सो दैट्स वन चैलेंज। अदर बिग चैलेंज आई थिंक जेको आहे उहो आहे रिसोर्स मोबिलाइज़ेशन जो। साना जा जेके एन्युअल फंड्स आहिनि, बजट जेका आहे उहा 70-80 हज़ार खां वधीक हूंदी, यू नो। ऐं उहे उनमें बि जेकॾहिं तव्हां 4-5 माण्हू कढी छॾियो जिन जी महिरबानी आहे जो साना हले थी पई, जेका नज़र थी अचे न सिंध जे माण्हुनि खे, ऐं उहा 4-5 माण्हू वीचारा जेके पंहिंजे हार्ड अर्न मनी मां साना खे डोनेट कनि था। वाई कांट वी डू इट? वाई कांट मेंबर डू इट? साना जा जेके दोस्त नॉर्थ अमेरिका में रहनि था, उहे $100 साल में साना खे चंदो छो नथा ॾेई सघनि? $200। असां वटि 5-6 त मिलियनर्स आहिनि न, जेके सिंधी कम्युनिटी में जेके रहनि था अमेरिका में, नॉर्थ अमेरिका में 5-6 मिलियनर्स आहिनि। इफ वी रीच आउट टू देम, हे जेको बाय द वे मूं तव्हांखे गुज़ारिश कई त असां जेको इहो चाहियूं था त असां 2 PhD स्पॉन्सर करियूं। दैट इज आवर इंटेंशन। त असां उन्हनि मिलियनर्स वटि वेंदासीं, उन्हनि खे अर्ज़ु कंदासीं, अदा असांजी हेल्प कयो टू प्रोड्यूस एक्सपर्टीज़ सिंध जे सिंधी माण्हुनि में। कैन यू बिलीव 5 करोड़ सिंधी माण्हुनि मां असां वटि को हिकिड़ो सुठो इकोनॉमिस्ट कोन्हे को सिंध में, यू नो। सो बिकॉज़ ऐं सिंध गवर्नमेंट जो 2 अरब रुपए जो स्कॉलरशिप प्रोग्राम आहे। मां सभिनी खे चयो आहे, यू नो, जेको सरदार शाह हुजे, इन खां पहिरियों जेको एजुकेशन जो मिनिस्टर हुयो उहो हुजे, ताज हैदर सां टेलीविजन ते बहस थिया त बाबा उहा जेका 2 अरब रुपए जी तव्हांजी स्कॉलरशिप बजट आहे, वाई डोंट यू इंक्लूड इन इट एटलीस्ट 5 PhDs तव्हां करायो ॿाहिरी मुल्कनि मां, ऐं सिलेक्टिव सब्जेक्ट्स में, जीअं तव्हांजी रूरल डेवलपमेंट आहे, तव्हांजी पब्लिक पॉलिसी आहे, तव्हांजा जेके फिस्कल रिलेशन्स आहिनि फेडरेशन सां, इहे जेके कोर असांजा परमानेंट इंट्रस्ट आहिनि सिंध जा, ऐं जेके जिन खे मुसां थ्रेट रहे थो, उन्हनि ते तव्हां पंहिंजा एक्सपर्ट्स, वाई कांट वी प्रोड्यूस आवर एक्सपर्ट्स? सो मुंहिंजे ख्याल में जेको कमु सिंध गवर्नमेंट खे करणु खपे ऐं न पिया कनि, इफ वी कम इन ईसी, सुहेल अंसारी जी टीम, असांजी टीम, उहा गॾिजी कंदी। विल फंड टू डिजर्टेशंस। साना जो स्ट्रेंथ तव्हां डिफाइन कयूं, वीकनेसेस कहिड़ियूं आहिनि? वीकनेसेस, हाउ डू यू सी साना किथे ॿ वॾियूं आहिनि। हिकिड़ी कम्युनिकेशन आहे, मेंबर सां कोन्हे का। मेंबर्स जो असां एॾो स्टेक डेवलप न कयो आहे जेको करे सघे थो, जेको डूएबल आहे बाय गुड वर्क, बाय शोइंग द गुड वर्क। मसलन ऐं असां हिते DC में 5-6 दोस्त अदा हनीफ सांगी वारा गॾिजी करे नंढा इनिशिएटिव वठंदा आहियूं। वाई पीपल सपोर्ट अस? बिकॉज़ पीपल सी अ विजिबल चेंज। पीपल सी, यू नो, जॾहिं तव्हां का माण्हुनि खे नज़र ईंदो यार हे त कमु कनि था, यू नो, तॾहिं माण्हुनि जो स्टेक डेवलप थींदो साना में। दे विल सी सना एज अ वेहिकल ऑफ ट्रांजिशन एंड ट्रांसफॉर्मेशन सिंधी सोसाइटी। सना, they will see Sana a vehicle having a solid impact on Sindh. That's when our members will have a stake and will support and will donate Sana. मुझे ख्याल में इहो आहे। So membership सां coordination and resource जेको बेस थियो आहे, why can't Sana have a $500,000 budget? Why can't we have 1 million? मां सनी पवार सां ॻाल्हायो पे, सनी चयो बिल्कुलु डूएबल आहे। We can have $1 million budget of Sana, you know, a lot can be done. पर हाणे जेकॾहिं तव्हां वटि प्रोएक्टिव लीडरशिप न हूंदी ऐं उहो जेकॾहिं सम्झनि था त भई सना अदा हिकिड़ी थैंकलेस जॉब आहे, अरे बाबा इब्राहिम जोई साहब सॼी उमिरि 50 किताब लिखिया, MH पंवर सॼी उमिरि किताब लिखिया, नौकरियूं बि कई, ॿार बि पालियई, साईं सिराज अलग मेमन साहब नौकरी बि कई, ॿार बि पालियई, किताब बि लिखियई। उन्हनि लाइ सिंध इज़ नॉट अ थैंकलेस जॉब। आई डू नॉट बाय दैट आर्ग्यूमेंट। रादर इहो जेको ज़ावियो आहे पंहिंजे कम खे, किरदार खे ॾिसण जो, अदा थैंकलेस जॉब आहे, कुझु कोन थींदो, इट्स रॉन्ग। You are doing this for out of your own love, of your own passion. तव्हां सिंध खे पंहिंजी माउ सम्झो था, पंहिंजो वतन सम्झो था, ऐं पंहिंजे माण्हुनि सां पंहिंजी ॿोली खे, पंहिंजी तहज़ीब खे बचाइण जे लाइ जेका नॉर्थ अमेरिका में सरगर्मी कयो था, उहा कीअं थैंकलेस जॉब थी? So I think जेको premise आहे न of entering into Sana's EC and working for EC, that needs to be changed. ऐं आउं सम्झो त इहा ख़िदमत आहे, उहा ख़िदमत जेको एहसान कोन्हे को फर्ज़ आहे। अच्छा राजभर साहब, तव्हांखे 4 साल, करेक्ट मी इफ आई एम रॉन्ग, 4-5 साल थिया आहिनि कनाडा US में आहे, ऐं साना सां तव्हांजो ताल्लुक़ तव्हां चओ था पुराणो आहे, शायदि पहिरियों कन्वेंशन थियो सिंध में या ॿिए किथे तव्हां
हुयो तव्हां सां साना जो तालुक 4 सालनि जो आहे या यू आर अटैच विद साना फ्रॉम वेरी अदा बिगिनिंग? मां साना सां जी गुज़ारिश कई त मां 2005 वारे कन्वेंशन जो सेशन मॉडरेट कयो, ठीक, एंड देन आई हैड इहा जेका डिबेट अॼु पिया करियूं मुंहिंजे ख्याल में दैट डिबेट आई हैड विद अज़ीज़ नारेजो एंड डॉक्टर एजाज सुर्ख बैक इन 2005। उन खां पोइ बि जेके कन्वेंशन थिया, आई थिंक डिट्रॉइट में कन्वेंशन थियो 2016 में, आई वाज देयर, नॉट जस्ट देयर बट आई वाज वन ऑफ द स्पीकर्स। शिकागो में जेको सेशन थियो, कन्वेंशन थियो, उन में आउं हुउसि। LA वारे जेको थियो उन में आउं हुउसि वन ऑफ द स्पीकर और मे बी मॉडरेट कयो, DC में थियो। सो जेको साना सां ऐं ॿियो तव्हां हाणे पाण खे माण्हुनि खे न पढ़ाइणु खपे, पर इफ यू टॉक टू EC जेके बि दोस्त आहिनि, अदा जमील जाउदी हुजे, साईं महर साहब हुजे, इन्हनि खां पुछी ॾिसो त जॾहिं बि साना जो कन्वेंशन थींदो आहे त आउं मेलिंग लिस्ट ते न, हिननि खे पर्सनल ईमेल कंदो आहियां विथ माय आइडियाज़, विथ माय सजेशंस, थीम छा हुजणु खपनि, स्पीकर सेशन कहिड़ा हुजणु खपनि, कहिड़ा कहिड़ा एक्सपर्ट्स हाणे घुराइणु खपनि। आई जस्ट शेयर माय व्यूज़, यू नो, बिकॉज़ टू मी साना's convention matters. So I think ऐं ॿियो सच पुछो त आउं जेको सिंध में कमु कंदो हुउसि न, नौकरी सां गॾोगॾु जेके ॿिया कमकार कंदासीं, आई सी सना अ कंटिन्यूएशन ऑफ दैट वर्क। आई डोंट थिंक के जेको हुते कमु कयोसीं उहो अलॻि हुयो ऐं ही कमु अलॻि आहे। इट्स सेम वर्क। अच्छा मुश्ताक साहब, हलूं था अॻियां। तव्हां काफ़ी बहितरीन ॻाल्हियूं कयो पिया, पर हाणे मुंहिंजो सवाल तव्हां सां इहो आहे त How much time we have now? we have still time, Okay. तव्हांजो जेको स्ट्रेटेजिक ऑब्जेक्टिव आंदा आहिनि उहो कीअं डिज़ाइन कया आहिनि? how they were designed with consultation, छाकाणि हुन में त Yeah. काफ़ी शयूं आहिनि। तव्हां ह्यूमन राइट्स जी कमेटी बि ठाहियो था, तव्हां सिंध यूनिटी कमेटी बि ठाहियो था, तव्हां जेको सो डेटाबेस ते कमु कंदव, तव्हां वेबसाइट खे रिन्यू कंदव, तव्हां मेंबरशिप इनहांस कंदव। देयर आर सो मेनी कमिटमेंट इन दैट फ्लायर, जेको मां कल सोहेल साहब सां बि डिस्कस कयो, ऐं मां हिकु दफ़ो वरी बि हिते तव्हांजी ख़िदमत में रखां थो त हे तव्हांजो पूरो आहे, तव्हां ॾिसी सघो स्ट्रेटेजिक ऑब्जेक्टिव। त बिल्कुलु। इहो 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 कीअं डिज़ाइन थियो आहे, इन जो पायनियर केरु आहे? I think basically, of course, this is a team Suhail. Our leader is Suhail. I mean, ideas asanja bhi aayin, dosan ja bhi aayin. Adi Fatma ju tajweez huiyun, ain adi Iram, I mean, जो हुयूं, माहिन जो हुयूं, सभिनि जो हुयूं, पर नेचुरली आवर लीडर सुहेल, ऐं सॼो जेको ड्राफ्टिंग जो कमु आहे उहो असां सुहेल खां ई करायो आहे ऐं उन ई कयो आहे, थैंक्स टू हिम। सो बिकॉज़ आई मीन असांखे, छाकाणि त असां चयूं था त कमु स्ट्रक्चर्ड थियणु खपे। हे जेको रेंडम कमु थो थिए न, फलाणो उथियो आहे उनखे आइडिया आयो, अदा ही त करे वठो, या फायर फाइटिंग बि थींदी, यू नो, ऑब्वियसली व्हेन यू हैव नेचुरल डिजास्टर यू विल डू द रिलीफ एंड फायर फाइटिंग, बट वी शुड हैव अ वेल स्ट्रक्चर्ड प्रोग्राम। हाणे बसि हिकिड़ो जेको क्वेश्चन आहे त भई असां जेको साना में, सिंध में जेको नंढा नंढा जेके प्रोजेक्ट्स आहिनि उनखे फंड था करियूं, साना करे थी पई, यू नो, ऐं उहो मुंहिंजे ख्याल में इनखे त असां स्ट्रक्चर्ड करे सघूं था। वाई कांट वी अनाउंस अ स्मॉल ग्रांट्स प्रोग्राम फॉर नॉन प्रॉफिट्स इन सिंध। हिकिड़ो असांजो बजट हुजे से $10,000 या $20,000 जो साल में, त भई असां हेतिरा जेके आहिनि स्मॉल जेको नॉन प्रॉफिट्स NGOs आहिनि उन्हनि खे असां ॾींदासीं, या जेके माण्हू कमु करणु चाहिनि था डेवलपमेंट जो या whatever फील्ड जेका उन्हनि जी हुजे, त उन में लेट पीपल अप्लाई, उहे पंहिंजा एप्लीकेशंस ॾियनि, पंहिंजा आइडियाज़ शेयर कनि, ऐं साना जी EC जेकॾहिं अप्रूव करे थी उन्हनि जी फंडिंग, त उहो सॼियूं शयूं वेबसाइट ते पयूं हुजनि। सो असां जेको ही स्ट्रेटेजिक प्लान ठाहियो, उनजो पर्पस बि इहो हो त बाबा वी नीड स्ट्रक्चर ऑर्गेनाइज वे सां शयूं करियूं, बिकॉज़ साना हैज़ अ ह्यूज पोटेंशियल। साना हिकिड़ी अञा तमामु वॾी तंज़ीम थी सघे थी। ऐं त इन ख़्याल जो आहियां त 2-4 साल छॾे करे 2-3 सालनि खां पोइ असांखे साना हैंड ओवर करणु खपे उन्हनि सिंधी ॿारनि खे जेके अमेरिका में बॉर्न थिया आहिनि। लेट देम हैंडल इट, लेट देम डील इट, एंड लेट सी हाउ दे रन इट। आई थिंक दे विल डू अ बेटर जॉब देन अस। जेकॾहिं असां उन्हनि खे ॾियूं, हिन नए दौर जा ॿार आहिनि, असां त मतिलबु पीलनि स्कूलनि मां पढ़ी आया आहियूं, सो उहे प्रॉब्लम्स ऐं जेके विढ़ूं था पिया, ॾिसो पिया न जेको व्हाट्सएप ग्रुप ते जेके फॾा पिया, दैट इज बिकॉज ऑफ दैट कल्चरल। व्हाट्सएप ग्रुप ते फॾा बि मां सम्झां थो हिकिड़ो प्रोसेस जो हिसो आहिनि, माण्हुनि जा ग्रीवेंसिस आहिनि, माण्हुनि जो तरीक़ेकार आहे, माण्हुनि खे साना मां उमेदूं आहिनि। माण्हू सिंध जो माण्हू साना मां हिकिड़ी ओवर एक्सपेक्टेशन रखे थो। बी अ मोर रियलिस्टिक। तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त आहे, तव्हां बिल्कुलु हिनखे इम्प्लीमेंट कंदो, असां पूरो उमेद आहियूं तव्हांजी Thank you so much. Thank you so much for saying this. I really appreciate it. पर तव्हां इहो क्विकली हाईलाइट कयो, तव्हांजो जेको स्ट्रेटेजिक ऑब्जेक्टिव आहे उन्हनि जूं बुलेट पॉइंट्स तव्हां असांजे ऑडियंस खे ॿुधायो त उहे कहिड़ियूं आहिनि? मूं शुरू में बि जेको आहे मां तव्हांखे चयो न, त उन में जेके असांजा 5 नुक़्ता आहिनि, उन में हिकिड़ो त जेको आहे
त जेको असांजो साना जो कोर जेको थीम आहे ऑफ प्रिजर्विंग एंड प्रमोटिंग आवर कल्चर, our language, our heritage, हिकिड़ो इहो। ॿियो जेको असांजा जेके सिंध जा जेके स्ट्रेटेजिक इंट्रस्ट आहिनि उन्हनि जे लाइ वधीक इफेक्टिव असां इवन जीअं सुहेल त काफ़ी डिटेल में ॻाल्हायो, मिसिंग पर्सन जो इशू आहे, जेका ह्यूमन राइट्स वायोलेशन आहे, उन लाइ असां विल बी एस्टेब्लिशिंग अ परमानेंट ह्यूमन राइट कमेटी इन साना जेका ह्यूमन राइट्स इशू ते कमु कंदी ऐं उनजो टेन्योर 2 years रखंदासीं। उहो ईअं ई हूंदो जीअं असांजे साना जे ईसी जो आहे, ऑफ कोर्स विद द अप्रूवल ऑफ ईसी। हिकिड़ो इहो। ॿियो जेका असांजी डिजिटल प्रेजेंस आहे साना जी, असां उनखे मॉडर्नाइज़ करणु चाहियूं था, उनखे काफ़ी मॉडिफाई करणु चाहियूं था, उन में जेके इम्प्रूवमेंट ज़रूरत आहे उहो असां करणु चाहियूं था। ऐं जेको मेंबरशिप बेस आहे उनखे सस्टेन करणु चाहियूं था। त उहो ॾिसो मथे साल इलेक्शन कोन थींदी त मेंबर इन ते मेंबर थी वञनि 300 या जेके असांजा लाइफ टाइम मेंबर आहिनि 232 उहो उन में 200 ॿिया हुजनि। सो त असां मेंबर्स जो स्टेक डेवलप करियूं। मेंबर्स शुड सी सना that why is important to be with sana ऐं साना जी छो मदद करणु खपे, साना खे छो स्ट्रेंथन करणु खपे। सो इहे थुल्हा जेके असांजा आइडियाज़ आहिनि। ऐं ॿियो जीअं मूं चयो वी विल लॉन्च सानाज़ यूट्यूब चैनल। असां पंहिंजी वेबसाइट ते वीडियोज़ रखंदासीं। असां पंहिंजी वेबसाइट ते जेको डिजिटल मटीरियल आहे, ऑडिट रिपोर्ट्स रखंदासीं, पंहिंजा फाइनेंसिस रखंदासीं। मूं अॼु बि वेबसाइट ॾिठी पे पंहिंजी, त उन में बैलेंस शीट त लिखी पई आहे कहिड़े साल जी आहे, इहो बि लिखो न। सो आई मीन नंढियूं शयूं आहिनि, these things can be done। अच्छा मुश्ताक, तव्हां नवीन मंगी ट्रस्ट सां कमु कयो, साना SSDP सां कमु कंदी रही आहे, तव्हां फ्यूचर में बि इरादो रखो था सिंध जी ॿियनि ऑर्गेनाइज़ेशन सां कमु करण में। छा उन्हनि जी का मेरिट हूंदी, उन्हनि जो को टाइम लाइन हूंदो? छाकाणि त साना जेकॾहिं सिंध में को कमु थी करणु चाहे त उहो डिसीशन केरु वठे थो त कहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन सां कंदी, ऐं उन खां पोइ उनजी डॉक्यूमेंटेशन आहे? मतिलबु अॼु जेकॾहिं मां चवां नवीन मंगी ट्रस्ट या SSDP या कंहिंखे बि जेकॾहिं साना अमाउंट मोकिलियो आहे त उनजी ट्रांसपेरेंसी, उनजी टाइम लाइन, उनजो मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग, छाकाणि साना हिकिड़ो इदारो आहे, जॾहिं इदारे सां ॻाल्हाईंदो आहे त उनजी हिकिड़ी लिखत हूंदी आहे, त उहा लिखत हेसि ताईं मौजूदु आहे या तव्हां फ्यूचर में उन लिखत खे इम्पोर्टेंट सम्झो था? आई थिंक इहो मतिलबु जेको करंट ईसी जेके कम आहिनि, आई थिंक दे शुड डू इट। आई मीन आई होप के जीअं तव्हां मूंसां कचहरी पिया करियो, आई रियली विश अदा मोहम्मद अली महर सां बि कचहरी थियणु खपे। अदा ख़ालिद नेवण जंहिं तमामु ज़बरदस्त कमु कयो आहे काफ़ी हवालनि सां, उन सां बि तव्हांजी कचहरी थियणु खपे। कहिड़ी ख़राबी आहे कन्वर्सेशन करण में, ॻाल्हि ॿोल करण में, सवाल जवाब पुछण में? पाण में आहियूं, हिक ॿिए जा दुश्मन कोन आहियूं, दोस्त आहियूं, साथी आहियूं, गॾिजी असां कमु करे सघूं था। सो इहे जेके प्रोजेक्ट्स आहिनि जिन लाइ फंड रेज़ कया विया ऐं उन्हनि खे ट्रांसफर कया विया, उहा रिपोर्ट ॾिसी खे ठाहिणु खपे। आई थिंक मूं त तजवीज़ ॾिनी हुई दोस्तनि खे, बाबा पुट दैट ऑन वेबसाइट। उहे जेके तव्हां लाड़काणे जे खेरदुर ॻोठ में 129 टॉयलेट्स ठाराया आहिनि, उहे तस्वीरूं था रखो, रिपोर्ट ॾियो माण्हुनि खे। दैट्स हाउ यू विल इंस्पायर योर मेंबर्स टू फंड यू। रीज़न छो आहे त अदा कन्वेंशन में अदा एजाज तुर्क जेको आहे मिंथूं कंदो आहे वीचारो, जेको आहे सो जेको पाण ॾिए थो त ॾिए थो, पर कीअं वठंदो आहे? तव्हां ॾिठो आहे कन्वेंशन में माण्हुनि खे नाला खणी अदा फलाणा फलाणा, पीपल डोंट कम फॉरवर्ड, पार्टली बिकॉज दे थिंक के एॾो को सुठो कमु कोन पियो थिए, एॾो को घणो कमु कोन पियो थिए। ऐं सम्झां थो उनजी सही प्रोजेक्शन, उनजी सही प्रेज़ेंटेशन, नॉट प्रोपेगेंडा। रिपोर्ट राइटिंग इज़ नॉट प्रोपेगेंडा। जेके दोस्त सम्झनि था न त भई जेके तव्हां पंहिंजे कम खे अवल तव्हां सम्झा थो, तव्हां कमु कयो, फंड कयो, को इनिशिएटिव, उनखे रिपोर्ट नथा करियो, त देयर इज इनएफिशिएंसी, देयर इज इररेस्पॉन्सिबिलिटी। दैट मीन्स यू आर नॉट डूइंग योर जॉब। जेकॾहिं साना जे मेंबरनि 10 लख कंहिं इदारे खे ॾिना आहिनि सिंध में, त उनजी रिपोर्ट थियणु खपे न। उहा रिपोर्ट ठाहियो, इम्पैक्ट छा पियो, असेसमेंट छा थी, स्टेटस छा आहे उन प्रोग्राम जो। सो उहे जेके असां कंदासीं, मेंबर्स खे ॿुधाईंदासीं, त आई थिंक वी विल हैव अ very effective support from our members, because असां जो सोर्स ॿियो कोई कोन्हे न सिंध जे साना जे रिसोर्सिस जो। साना खे का बि वर्ल्ड बैंक या IMF ते पैसा कोन थी ॾियनि न, आवर मेंबर्स था ॾियनि न। उहे मेंबर्स छो नथा वधनि 100 खां वधीक, 200 खां वधीक, 300 खां वधीक? 2600 मेंबर आहिनि, फंडिंग ॾींदा 100 मेंबर, वाई नॉट 2500 अदर्स? इहो ईअं ई आहे जीअं पाकिस्तान में माण्हू त रहनि था 20 करोड़, इनकम टैक्स अथनि 3 लख। अच्छा मुश्ताक हिकिड़ो ॿियो सवाल अचे थो, क्विकली जो मुख़्तसर जवाब ॾियो त साना should and must enhance the jurisdiction to sponsor scholarship not only to Sindhi Muslims but Sindhi Hindus also
we don't believe any discrimination of Sindhis on the basis of religion. असांजो दोस्त बलदेव मटलानी साहब पूछे तो प्रोफेसर आहिनि त साना खे इन एरिया में थोरो कम करणु घुर्जे. Matrani Saab is very respected. I know we are friends on Facebook. I want to samjhata edi ka restriction. Sana is a secular organization. Sana is not a religious organization. Sana is not only for Sindhis from Sindh. Sana is for Sindhis from all over the world. Sana वो सिंधी असांजो गुजरात जो हुजे, दिल्ली जो हुजे, बम्बई जो हुजे, उन्हनि जे लाइ बि साना आहे. ऐं आई थिंक इहो बि हिकिड़ो वॾो एरिया आहे जिते असांखे कमु करण जी ज़रूरत आहे. वी नीड टू ब्रिंग जीअं असांजी डॉक्टर गीत चनियाणी आहे न्यूयॉर्क जी, जेके इहे जेके हिंद मां जेके सिंधी हिते आया आहिनि उन्हनि खे बि असांखे गॾु करणो पवंदो. ऐं हिंदुस्तान में हींअर जेके 3 हिकिड़ियूं अमेज़िंग वुमेन स्कॉलर्स आहिनि, साज़ अग्रवाल हुजे, रीटा कोठाड़ी हुजे ऐं अदी जेका आहे I'm forgetting her name. उन्हनि खे असां आणियूं साना जे कन्वेंशन में. आई थिंक असांखे जेके छाकाणि त पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जा तालुका ॾाढा ख़राब आहिनि ऐं उनजे करे जेको इंटरेक्शन आहे बिटवीन सिंधीज़ ऑफ सिंध एंड इंडिया उहो सही तरह सां न पियो थिए. अमेरिका में वेही असां उनखे फैसिलिटेट करे सघूं था. We can facilitate a dialogue among Sindhis from India and Pakistan. जो हिते असां करे सघूं था जेकर असां वटि असां उन्हनि खे रीच आउट करियूं, which will definitely will do it, you know. असीं चूंडजी आयासीं त सुहेल अंसारी जी टीम जेका आहे उहा डेफिनेटली रीच आउट कंदी इंडिया जे सिंधियुनि जे लाइ. सना इज़ सिंधीज़. जमात इस्लामी वारनि जे लाइ साना कोन्हे का. सना राइट विंग वारनि लाइ कोन्हे का. सना विल नॉट हैव स्पेस फॉर फंडामेंटलिस्ट जेके मज़हबी जुनूनी जेके असांजी सोसाइटी खे मैनिपुलेट कनि था, करप्ट कनि था असांजे आइडेंटिटी खे. Sana will never have a space for those people. Sana is a secular organization and Sana is for Sindhis, not only from Sindh, from India too, from anywhere जिसां सिंधी अचनि था. अच्छा सर, बिल्कुलु बिल्कुलु तव्हां जूं इहो ॻाल्हियूं ऑडियंस साना जो बिल्कुलु ॿुधी रहियो आहे. ऐं मां अचां थो मुंहिंजे नेक्स्ट क्वेश्चन ते. साना जी जेको आहे सो यकीनन ॻाल्हि थी वई पंहिंजी त प्रोजेक्ट जेके थींदा हुनजी तव्हां डॉक्यूमेंटेशन कंदो, हुनजी ट्रांसपेरेंसी हूंदी, हुनजी ऑडिट हूंदी. न ॿियो गुज़ारिश कई त भई तव्हां हिकिड़ो स्मॉल ग्रांट्स प्रोग्राम अनाउंस कयो. यू नो व्हाई इट हैज टू बी ओनली 2-3 ऑर्गेनाइजेशंस. यू नो लेट इट बी ओपन. ॿियनि माण्हुनि खे एप्लीकेशन वठो. यू नो तव्हां इहो डिस्कस कयो त साना सिंध जा जेके सियासी इशू आहिनि, ॿेट जा इशू आहिनि, जबरी गुमशुदगियुनि जा इशू आहिनि, लैंड ग्रैबिंग जो इशू आहे ऐं इन्हनि शयुनि ते आवाज़ उथारींदी. छा साना जो कॉन्स्टिट्यूशन साना खे पॉलिटिकल वर्क करण जे लाइ मैंडेट ॾे थो? छाकाणि त कॉन्स्टिट्यूशन में बि थोरो तव्हांखे फॉलो करणो पवंदो. इहो तव्हां कल्चर हेरिटेज ॿोली जी प्रिजर्वेशन जी ॻाल्हि थी थिए. साना खे स्ट्रेट फॉरवर्ड छा सियासी मैंडेट आहे त साना वेही ग्लोबली मुज़ाहिरा करे, साना वेही सिंध जी एडवोकेसी करे अमेरिकन इंस्टीट्यूशंस में, यूरोपियन इंस्टीट्यूशन में? छा तव्हां अहिड़ियूं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणींदव जो साना उन लेवल ते वञी सिंधियुनि जी मालिकी करे? छाकाणि हिन वक़्त ताईं हार्डली इहो थींदो आयो आहे त साना बैनर खणी बीठी आहे गुमशुदा थियल माण्हुनि जे लाइ. ॿी किथे बि का लॉबिंग नज़र नथी अचे. अमेरिकन इंस्टीट्यूशंस में जेका लॉबिंग थिए थी उहा ॿिया डायस्पोरा सिंधी ऑर्गेनाइजेशंस आहिनि उहे कनि थियूं. तव्हां कीअं सिंध जो सियासी आवाज़ अमेरिका, कैनेडा, यूएस, यूनाइटेड नेशन, यूरोपीय यूनियन में तव्हां साना कीअं भरजलो थींदी? साना खे जेकॾहिं प्रोजेक्ट करणा आहिनि, ह्यूमन रिसोर्सिस ते कमु करणो आहे, ह्यूमन डेवलपमेंट ते कमु करणो आहे, त पोइ तव्हां पंहिंजा ऑब्जेक्टिव्स क्लियर रखो. छाकाणि त साना हिकु वक़्त में सियासी मोर्चे ते बि कमु करणु थी चाहे, साना समाजी मोर्चे, कल्चरल मोर्चे ते बि कमु थी करणु चाहे. इहो वॾो एरिया आहे, तंहिंजे करे इहो महिरबानी करे ऑडियंस खे क्लियर कयो त पॉलिटिकली तव्हां साना केतिरो कमु कंदी सिंध जे लाइ. जी सर. जेका तंज़ीम अमेरिका जे अंदरि रजिस्टर्ड न हुजे एज़ अ पॉलिटिकल पार्टी, उहा ज़ाहिर आहे कीअं इलेक्शन में हिसो वठंदी. वे नॉट आस्किंग साना के कनाडा जी इलेक्शन में हिसो वठो. वे नॉट आस्किंग मेंबर्स टू अमेरिका जी इलेक्शन में हिसो वठो. साना एज़ अ पॉलिटिकल पार्टी. मुंहिंजो सवाल मुंहिंजो सवाल मां मुख़्तसर दिलीप, आई गॉट योर क्वेश्चन. यू नो तव्हां चओ पिया त भई साना रुगो डेवलपमेंट कमु कंदी या जेके असांजा कोर इश्यूज़ आहिनि पॉलिटिकल जेके असांजा इंट्रस्ट आहिनि उन्हनि ते बि कमु कंदी. सो उन तरफ़ अचां थो. नंबर 1, साना छो ठाही वई? What was the reason Sana was created?
85 में जॾहिं साना जो बुनियाद विधो वियो हो तॾहिं सिंध में जनरल ज़ियालक जी बदतरीन मार्शल लॉ हुई, भुट्टे साहब खे फांसी अची चुकी हुई, सिंध जे माण्हुनि जे मथां बमबारियूं पिए थियूं, सिंध में हिकिड़ी शदीद क़िस्म जी सफोकेशन हुई, सिंध जा हज़ारे माण्हू फाज़िल राव, रसूल बख्श पलीजो, हुसैन बख्श नारे जो ऐं साईं GM सैद सभु जेलनि में हुया, सॼी सिंध कैद में हुई। उहा जेका सफोकेशन हुई सिंध में उन जे अगेंस्ट माण्हू हिननि हिते गॾु थिया बाबा असांखे कुझु माण्हुनि जी सपोर्ट करणु खपे। ऐं डॉक्टर फेरोज़ वॉज वेरी क्लियर। ऐं अॼु बि तव्हां वञो साना जी वेबसाइट ते त जेके हुन जूं की नोट स्पीच आहिनि हुन 2-3 जेके शयूं चई वियो उहे लिखियल अथव वेबसाइट ते। हुन चयो सिंध जो पॉलिटिकल मुस्तक़बिल, सिंध जी सियासी लाइन, पॉलिटिकल आइडियोलॉजी सिंध जा माण्हू सिंध में तय कंदा, असां न कंदासीं हिते। वी विल नॉट डिसाइड हितां वेही ॿुधाईंदासीं त माण्हुनि खे छा करणु खपे, हू कंदा जेके दोस्त उते वेठा आहिनि, जेके पॉलिटिकल फोर्सिस आहिनि, सिविल सोसाइटी आहे। असां खां टू कॉम्प्लीमेंट देम, टू मे बी टू बी एन इको फॉर देम, त असां हुननि जे आवाज़ खे थोरो वधीक ऊंचो करे सघूं था या का सपोर्ट करे सघूं था, उहा कंदासीं। साना इज़ नॉट हियर टू डिटरमाइन द पॉलिटिकल लाइन फॉर द सिंध। सिंध जे जीअं ॿियूं डायस्पोरा ऑर्गनाइजेशंस कनि थियूं पियूं, जेको हुनजो राइट आहे। मां इहो ई चवां थो न त साना खे त पोइ अहिड़े क़िस्म जी कमिटमेंट त सिंध जे बेटनि जी मालिकी थींदी या ज़मीन जी मालिकी थींदी या सियासी माण्हुनि जी मालिकी थींदी, साना खे जेकॾहिं इहा शइ करणी आहे त पोइ उनजो तरीक़ेकार इहो आहे त हिते जेके इंस्टीट्यूशन्स आहिनि उन्हनि सां तव्हांखे पंहिंजो कम्युनिकेशन वधाइणी पवंदी। ऐं जेकॾहिं साना सिर्फ़ु हिकिड़ो लेटर कढी या हिकिड़ो मतिलबु प्रेस रिलीज़ कढी त बाबा असां वाकई गॾु आहियूं, बेटनि जी इहा मालिकी कंदासीं, ॾिसो हिकिड़ो सिंबॉलिक तरीक़े सां तव्हां एको करियो था सिंध जे माण्हुनि खे, उहा ॻाल्हि सम्झ में अचे थी, तव्हांजी हमदर्दी आहे, पर प्रैक्टिकली वञी कमु करणु दैट इज़ डिफरेंट थिंग। उहो मैंडेट आई डोंट नो सना खे आहे या न आहे, पर मुंहिंजे हिसाब सां ऑब्वियसली उहो कीअं थींदो, उहो त अंडरस्टूड आहे मुंहिंजा साईं, ॾिसो न उहो त अंडरस्टूड आहे न। मुंहिंजे ख्याल में जेका साना में शिफ्ट आई आहे, which I greatly appreciate Ada Aziz Narejo, when he started under his leadership, Sana started hosting conferences in Sindh. I think it was a landmark decision. उन्हनि दोस्तनि जो त साना खे तव्हां हितां वठी करे सिंध में इंटरेक्शन करियो, जेको सिंध उन्हनि पहिरीं कॉन्फ्रेंस कई, उन खां पोइ कॉन्फ्रेंसूं थींदियूं रहनि थियूं, एजुकेशन ते थी ऐं ॿियनि इशूज़ ते थी, जेका आख़िरी असां कई हुई 2016 में अदी नूर निसा गांगरो जी अॻवाणी में सिंध डेवलपमेंट कॉन्फ्रेंस। आई थिंक इट्स अ राइट मूव। त ॾिसो इलाही सारनि इशूज़ ते बिकॉज ऑफ इंटेलेक्चुअल कैपेसिटी ऑफ साना ऐं जेके असांजा मेंबर्स हिते आहिनि, उन्हनि जेके स्ट्रेंथ्स आहिनि उन्हनि खे असांखे कैपिटलाइज़ करणु खपे। आई थिंक इवन द गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान वुड अप्रिशिएट दैट, इवन सिंध गवर्नमेंट वुड अप्रिशिएट दैट, त जेकॾहिं तव्हां पंहिंजो इंटेलेक्चुअल कैपिटल जेको आहे उनजी मां तव्हांखे ॿुधायां, मूंखे यादि थो पए त जॾहिं USAID जैकोबाद में हॉस्पिटल खोली हुई, उन्हनि USAID जा दोस्त मूंखे चवंदा यार साना वारनि सां राब्तो कजे, जेकॾहिं उहा जैकोबाद जी हॉस्पिटल जेके सिंधी डॉक्टर्स अमेरिका जा हुजनि ऐं उहे उनखे मैनेज करणु चाहिनि, ओन करणु चाहिनि, यू सी दोज़ अपॉर्चुनिटीज़ ऑफ कोऑपरेशन एंड सपोर्ट आर देयर। SDA छा थी करे, जेका सिंधी डॉक्टर्स एसोसिएशन UK जी आहे, आई थिंक दे आर डूइंग ग्रेट जॉब। 35 स्कूल हलाईंदा आहिनि हैदराबाद में हाला में। ऐं हींअर बि तव्हां ॾिसो, मुंहिंजे ख़्याल में सभ खां वधीक जेको आहे बोर्ड मुतासिरीन माण्हुनि जो कमु कयो आहे उहो SDA कयो आहे, जेके पंहिंजूं डायस्पोरा जी ऑर्गनाइजेशन्स आहिनि। सो असीं जेके ॿाहिरि माण्हू वेठा आहियूं, ज़ाहिर सभिनी खे पंहिंजा ॿार बि आहिनि, घर बि आहे, सभु कमकार आहिनि, पर सिंध त कयूं था न, ॻाल्हायूं त सिंध ते था न। आजा मुश्ताक हिकिड़ो क्वेश्चन आहे नंढो नवीद जरवार साहब जो, व्हाट इज योर विजन अबाउट इंटरनेशनल स्टूडेंट्स? आई डोंट नो छा मक़सद आहे सवाल जो, पर तव्हां जेकॾहिं आंसर करणु चाहियो त व्हाट इज योर नवीद, जेके साना जा स्कॉलरशिप प्रोग्राम्स आहिनि, एग्ज़िस्टिंग जेके प्रोग्राम्स आहिनि, उहे मोस्टली सपोर्ट कनि था उन्हनि स्टूडेंट्स खे जेके सिंध जे अंदरि पढ़नि था। मतिलबु तव्हां IBA में हुजो, LMC में हुजो, पंहिंजो मेहरान यूनिवर्सिटी में हुजो, उन्हनि खे। असां जेकॾहिं चूंडजी आयासीं साना जी EC में, त असां डिसाइड कयो आहे त असां 2 स्कॉलरशिप इंटरनेशनल, छाकाणि ॾाढियूं एक्सपेंसिव हूंदियूं आहिनि, एवरेज जेका ट्यूशन फी आहे अमेरिकन यूनिवर्सिटी में उहा 50,000 आहे हिकिड़े साल जी। सो उहा जेका कमिटमेंट आहे, जेका ज़ाहिर आहे माण्हू कमिटमेंट उहा करे जेका मोबिलाइज़ करे बि सघे। सो वी विल स्पॉन्सर 2 scholarships, one on water resources, other on finances, NFC जेके असांजा, ऐं या जेके कंहिं बि हिकिड़ी फेडरल गवर्नमेंट में जेके रिसोर्स डिस्ट्रीब्यूशन थिए थी उन ते कंदासीं। सो इहो आहे। बाक़ी अदरवाइज़ आई विश वी कुड डू इट, जेकॾहिं साना जी जेका एनुअल बजट आहे हींअर 70,000 आहे, उहा जेकॾहिं $1 million थी वञे, $2 million थी वञे, एंड मेंबर्स कैन डू इट,
The both probably we can fund more students, from Sindh to study here. अच्छा सर, ये ॿियो हिकिड़ो नंढो सवाल आहे त ही वरी माण्हुनि जी एक्सपेक्टेशन आहे साना लाइक पॉलिटिकल पार्टी शुड बी रेज इन सिंध। रियाज़ अहमद जामणो साहब, ॾिसो माण्हुनि जूं एक्सपेक्टेशंस आहिनि, त तव्हांखे मां इहो सवाल पुटअप कयो पियो त बी वेरी क्लियर इन योर। अदा ॿुधो न, हिन में ख़राबी न आहे, हिन में ख़राबी न आहे। प्रॉब्लम छा आहे त सिंधी मिडिल क्लास जेको आहे, असांजो जेको प्रोफेशनल एजुकेटेड मिडिल क्लास आहे, उहो त हिकिड़ो त हेॾे अची वियो आहे, ठीकु आहे न। हाणे उन्हनि में 2 नंबरी माण्हू घटि हूंदा निस्बतन, छो त हिते तव्हांखे 2 नंबरी कमु करण जो मौक़ो कोन मिलंदो। द रोड टू सक्सेस इज़ नॉट 2 नंबरी, यू हैव टू बी प्रोफेशनल, ऑनेस्ट, हार्ड वर्किंग। ठीकु, सिंध में त जेको आहे सो ज़ुल्म इहो आहे त पोस्टिंग लाइ माण्हू वीचारा पैसा भरींदा आहिनि, DHO लॻाइण लाइ छा न माण्हू कंदा आहिनि। That's our tragedy. So I think if Sana is giving hope to the people of Sindh, it's a positive. अच्छा मुश्ताक साहब, हलो द सॉरी फॉर इंटरप्शन। इलेक्शन इंटीग्रिटी तव्हांजो इलेक्शन कमीशन ते केतिरो एतमाद आहे? 100%. I spoke to Khatri Saab. Khatri Saab is doing a wonderful job. I think ॾाढो ज़बरदस्त कमु करे पियो। मूंखे उन ते को कोन्हे को कंहिं क़िस्म जो डाउट कोन्हे को। ऐं I know it's a very hectic work. 2600 माण्हुनि खे वेरीफाई करणु, उन्हनि खे बैलेट मोकिलणु, वरी पोइ गॾु करणु। यार लुक एट दैट एस्पेक्ट ऑफ सिंधी कम्युनिटी न। तव्हां माण्हुनि खे ॾिसो त माण्हू तव्हांखे 3 महीना वॉलंटरी ॾियनि था तंज़ीम खे सही दग ते हलाइण ऐं ऑनेस्टली हलाइण जे लाइ। मुश्ताक साहब इहो ॿुधायो, once again sorry for interruption, मुंहिंजो टाइम पोइ 5 मिंटनि मां तव्हांखे काफ़ी सवाल अञा रहियल आहिनि मुंहिंजा। तव्हां क्विकली इहो ॿुधायो, तव्हांखे यूनाइटेड स्टेट मां कहिड़नि स्टेट्स जी हिमायत हासिल आहे? तव्हां सम्झो था त तव्हां इलेक्शन स्वीप करे वेंदो? आई थिंक सख़्तु मुक़ाबिलो आहे, छो त साम्हूं जेके दोस्त आहिनि उन्हनि जी बि सुठी से आहे, सुठी साख आहे काफ़ी माण्हुनि जी। ऐं so I think ॾुखियो it's gonna be tough competition. मतलब आउं थो सम्झां, छाकाणि त पर I'm extremely thankful to my Washington DC friends. DC जे सभिनि दोस्तनि जो थोरा थो आहियां जिन सां मुंहिंजी ॻाल्हि थी आहे। सो चइबो आहे जंहिं माण्हू घर जी पोलिंग खटी। What about Texas? टेक्सिस त असांजो वाइस प्रेसिडेंट उते आहे साईं तलत तालपुर साहब, असांजो इंफॉर्मेशन सेक्रेटरी साईं माशूक मलाह उतां जो आहे। What about न्यूयॉर्क? न्यूयॉर्क में असांजो जॉइंट सेक्रेटरी आहे पंहिंजो अली खासकेली, ऐं उते रमज़ान चांडू वेठो आहे, असांजो उन्नड़ साहब वेठो आहे, असांजा खोड़। आई थिंक इट्स गोना बी। What about टोरंटो कनाडा? टोरंटो में असांजो जवान वेठो आहे न, पंहिंजो अदा विष्णु वेठो आहे, अदी फातिमा वेठी आहे। आई थिंक डॉक्टर शाहिद वेठो आहे, डॉक्टर कुलाची वेठो आहे, तव्हां वेठा आहियो। I hope you will also vote for us. I'll vote for my favorite candidate. That's definitely so आउं सम्झां थो। Let me say this. I must say this. आउं सम्झां थो त इलेक्शन थिए थी डेमोक्रेटिक प्रोसेस आहे, जे अदा ख़ालिद चना अशफाक वारा खटे आया अखियुनि ते। We are family. असांजे लाइ साना अहम आहे, असांजे लाइ मुश्ताक ऐं ख़ालिद चना अहम न आहिनि, सुहेल अहम न आहिनि। साना अहम आहे, असांजी यूनिटी अहम आहे। असांखे उनखे नाहे डैमेज करणो हिन इलेक्शन जे प्रोसेस में। ज़बरदस्त तव्हांजा ख़्यालात आहिनि। यूनिटी अहम आहे, डेमोक्रेटिक स्पिरिट हुजणु घुरिजे, साना अहम आहे, इंस्टीट्यूशन मज़बूत थिए, इहे सभु शयूं सेकेंडरी आहिनि। मुश्ताक साहब, आई होप साना जा कन्वेंशन थींदा रहंदा सिंध में या कैनेडा में। यू हैव नो रिस्ट्रिक्शन टू ट्रेवल। ऐं सम्झां थो तव्हांजो इहो एरिया बि ईज़ी हूंदो तव्हांजे लाइ, छाकाणि त तव्हांखे तमामु घटि अरसो थियो आहे अमेरिका में रहंदे, त इन एरिया में को तव्हां यू आर ओके विद द ट्रैवल टू कैनेडा? Thank you for asking this question. I think इहो ॾाढो अजीब ग़रीब किन माण्हुनि जेको आहे सो सोशल मीडिया ते ख़ासि तौर ते व्हाट्सएप ते इहो शुरू कयो अथनि त वोट उन्हनि खे ॾियो जेके क्वालिफिकेशन मेंबरशिप छा आहे। नंबर 1, मां अमेरिका में कोई इलीगल कोन थो रहां। I'm illegal. I'm legal here. I'm living here under the law. So इहो जेको माण्हू फैलाइनि था पिया न, which look at the negativity. माण्हू जे किरदार ते न ॻाल्हायो, माण्हू जे कम ते न ॻाल्हायो, माण्हू जी सलाहियत ते न ॻाल्हायो। Let me clarify the question. थींदो छा आहे, को टेरिटोरियल बाउंड्रीज जेके हूंदियूं आहिनि उहो माण्हू जे वर्क ते इम्पैक्ट कंदियूं आहिनि। Let's say tomorrow we have a convention here in Toronto or in Canada or in Sindh. असांजो जनरल सेक्रेटरी आहे, हुनखे डेफिनेटली ट्रेवल करणो पवंदो, हिकिड़ो साना जो वॾो इवेंट आहे, त उन एरिया में थोरा इश्यूज़ अचनि था, तंहिंजे करे मां इहो क्वेश्चन पुट कयो। आई होप तव्हांजी एवरीथिंग अप टू डेट आहे। सर, हलूं था नेक्स्ट क्वेश्चन ते। तव्हां साना ऑडियंस खे छा मैसेज ॾींदव? मूंखे प्रोग्राम वाइंड अप करणो आहे, जस्ट ब्रीफ 2 मिनट जो तव्हां मैसेज ॾियो सर। जी
साना जा जेके दोस्त आहिनि असांजा पढ़ियल लिखियल समझदार एजुकेटेड माण्हू आहिनि, आऊं गुज़ारिश कंदुसि उन्हनि खे त महिरबानी करे वोट उन्हनि खे ॾियो जेके तव्हांखे का उमेद ऑफर कनि था, जिन माण्हू वटि नवां आइडियाज़ हुजनि, जिन वटि सलाहियतूं हुजनि, जिन जो को एक्सपीरियंस हुजे, माज़ी में इंटरनेशनल को एक्सपोजर हुजे। असां ॾाढो चैलेंजिंग टाइम में आहियूं, उनजे करे महिरबानी करे रुॻो पंहिंजे ज़ाती तरकातुनि ते यारी दोस्तनि में वोट न ॾिजो, मेरिट ते वोट ॾियो। जे मूंखां वधीक कंहिं ॿिए खे बहितर सम्झो था लाइक, महिरबानी करे उनखे वोट ॾियो, मूंखे इन करे वोट न ॾिजो त बिकॉज़ यू नो मुश्ताक। इफ यू थिंक मां तव्हांजे वोट जो हक़दार आहियां, लाइक आहियां, डिज़र्व कयां थो, ओनली वोट फॉर मी। That's the Sana we need. That's the Sana membership that we need. त माण्हू हिते कंहिं जखराणी जो ऐं कंहिं महर जो कंहिं जतो जो राज न आहिनि। ही पढ़ियल लिखियल सोसाइटी आहे, ही हिकिड़ी इंडिपेंडेंट सोच रखण वारनि माण्हुनि जो मुल्क आहे कैनेडा ऐं अमेरिका। उनजे करे जेका असांजा सिंधी आहिनि उहे पंहिंजा राज उते छॾे आया हूंदा, आई होप, ऐं हिते जेके आहिनि उहे पंहिंजे सम्झ मुताबिक़ ऐं आज़ादी सां वोट ॾींदा। दैट्स द एक्सपेक्टेशन दैट वी हैव, एंड I'm 100% sure जंहिंखे बि वोट ॾींदा असीं हुन सां गॾु हूंदासीं। मुंहिंजे साम्हूं जा जेके दोस्त आहिनि उहे चूंडिजी आया, असीं पोइ बि हुननि सां गॾु हूंदासीं, ऐं जे असां खटे आयासीं, we will do what we have promised in our strategic objectives। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहा असां ई शुरूआत कई आहे। साना जे मेंबरनि खे इहो बि ॾिसणु खपे त who is coming prepared। असां हे का PTI जी टीम न हूंदी जेका they came unprepared। असां we value Sana, we value this work। We do not consider this work is a thankless job. Thankless job nahe. It's a worth. It gives meanings to our life. That's how we see Sana and our work। Alright, मुश्ताक, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो ऐं मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। ऐं मां साना ऑडियंस खे ॿुधाईंदो हलां, तव्हां मुश्ताक साहब जा ख़्यालात ॿुधा, तव्हां मुश्ताक साहब जो विज़न तव्हांखे नज़र आयो, मुश्ताक साहब जी सोच, मुश्ताक साहब जो स्किल साना जे लाइ, इदारे जी बहितरी जे लाइ। दोस्तो ऐं साथियो, तव्हां पंहिंजो वोट दोस्ती वास्ते, बिरादरी, दुआ सलाम, ज़ात, मज़हब, रंग ऐं नस्ल खां हटी करे उम्मीदवार जी क़ाबिलियत, सलाहियत ऐं ऑर्गेनाइज़ेशनल स्किल ऐं कम्युनिकेशन स्किल खे ॾिसी ॾींदव त साना बहितर परफॉर्म कंदी। ऐं मुश्ताक साहब बि इहा ई ॻाल्हि करे पियो जेका मां कयां थो। साना तॾहिं मज़बूत थींदी जॾहिं असां राइट माण्हुनि खे अॻियां वठी ईंदासीं। मुश्ताक साहब इहो ई मैसेज आहे त राइट माण्हू Thank you so अॻियां। much। Yes, exactly। We stand for the merit। You stand for merit, yes। सिंधियुनि खे गुज़ारिश आहे त क़ौम थियो, राज न थियो। क़ौम थियो, राज न थियो, ऐं राज, बिरादरी, ज़ात, वास्तो, दोस्ती, रंग, नस्ल खां हटी करे जेकॾहिं तव्हां पंहिंजो वोट राइट, प्रोफेशनल ऐं डेमोक्रेटिक स्पिरिट रखंदड़ उम्मीदवार खे ॾींदो त साना बि अॻियां वेंदी ऐं इदारो बि अॻियां वेंदो ऐं असां माण्हुनि खे डिलीवर करे सघंदासीं। मुश्ताक साईं, सिन टाइम तव्हांजो शुक्रगुज़ार आहे जो तव्हां असांखे वक़्तु ॾिनो सर। Thank you very much। It was such a pleasure तव्हां सां गुफ्तगू कईसीं, ऐं thank you for very interesting questions as well। दादा, थैंक यू वंस अगेन। मां ॾिसंदड़नि जो थोराइतो आहियां ऐं वरी अॻे हफ़्ते असां कोशिशि कंदासीं त 3-4 ॿिया नवां उम्मीदवार तव्हां अॻियां वठी अचूं ऐं तव्हां हुनजी प्रोफेशनल सलाहियतुनि खे बि ॾिसो ऐं हुननि सां क्वेश्चन कयो। मुश्ताक साहब, थैंक यू सो मच। Thank you, sir। Thank you।